अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सुपिया सिंध वाइस ऐं आउं आहियां ज़ुहैब ज़रदारी। नाज़रीन, अॼु असां पॉडकास्ट में मारिया सारियो मौजूदु आहे ऐं काफ़ी ॾींहंनि खां मीडिया ते छाइलु आहे हिन जो मामिलो जेको एसएसपी हैदराबाद सां हली रहियो आहे। हिन खे गिरफ़्तार कयो वियो, जेल मोकिलियो वियो ऐं हिन वक़्तु दहशतगर्दी जे केस खे मुंहुं ॾेई रही आहे ऐं जेको आहे सो काफ़ी इहे इशू जेके आहिनि से इहे हाईलाइट थिया त आख़िर वजह छा आहे, मामिलो छा हुयो। हिन जा एसएसपी ते मुख़्तलिफ़ इल्ज़ाम आहिनि ऐं वरी पुलिस जे तरफ़ां इहो चयो थो वञे त हिन ख़्वाजा सरा कम्यूनिटी खे प्रोवोक कयो ऐं एसएसपी ऑफिस ते हमिलो करायो। त इन ई मामले जो बैकग्राउंड छा आहे, पस मंज़र छा आहे, मारिया सारियो साहिबा खां असां पुछंदासीं। वॾी महिरबानी, तव्हां असां वटि आयो अॼु। आहे छा किसो, छा आहे मामिलो, छा आहे इहो बैकग्राउंड, छा आहे इन लेवल ताईं मामिलो हलियो वियो वञे जो तव्हांखे हमिलो कराइणो पियो ख़्वाजा सरान खां मदद वठणी पई। आहे किसो छा आहे? फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू सो मच सर त तव्हां मूंखे हिते इनवाइट कयो ऐं अपॉर्चुनिटी ॾिनी त आउं पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू रखी सघां अहिड़े प्लेटफॉर्म ते जिते सिंध जा सभु माण्हू ॾिसंदा आहिनि। फर्स्ट ऑफ ऑल त ख़्वाजा सरान खे आउं घुरायो न घुरायो, जेके मुंहिंजा वॉइस नोट्स आहिनि जेके सर्कुलेट कनि पिया डे फर्स्ट खां, मुंहिंजी फोरेंसिक रिपोर्ट थी वई आहे, पुलिस पाण कराई आहे न। पुलिस पाण जेके वॉइस नोट्स हुआ, मोबाइल फ़ोन्स हुआ जेके रिकवर हुआ मोबाइल फ़ोन्स, उनखे पंजाब फोरेंसिक लैब में मोकिलियो, उनजी रिपोर्ट अची वई आहे। रिपोर्ट में क्लियरली लिखियो वियो आहे त असां डिटरमाइन नथा करे सघूं त ही वॉइस नोट्स मारिया सारियो जा आहिनि या न आहिनि, कंफर्म नथा करे सघूं। छो त पुलिस हिन में छा कई आहे त मुंहिंजो पंहिंजो ज़ाती फ़ोन न मोकिलियो फोरेंसिक लैब, मोकिलनि हा त इलाही शयूं साम्हूं अची वञनि हा। हुननि छा कयो त जेके वॉइस नोट्स हुननि एडिट कया न एडिट कया, जेके हुननि ठाही, कुझु वीडियोज़ हुननि AI बि ठाहियूं आहिनि, जेके हिकु अयार नाले खां पेज आहे, हुन में हिकु मुंहिंजी वालिदा जी AI वीडियो ठहियलु आहे जंहिंमें मुंहिंजी वालिदा कोर्ट जे प्रेमिसिस में स्टेटमेंट थी ॾे मीडिया खे, बट पुठियां जेके SSP जी व्हीकल आहे, हालांकि मुंहिंजी वालिदा कॾहिं बि SSP ऑफिस न आई आहे। त अहिड़ी वीडियोज़ बि वई न, ऐं NCCI बि वई आहियां इन्हनि जे अगेंस्ट। ख़ैर बहरहाल जेकी ख़्वाजा सरान वारो मामिलो, तव्हां हुननि खे उकसायो ऐं हू हिते आया, ही सभु थियो पोस्टिंग लाइ। पोस्टिंग जी जेके न मूंखे ज़रूरत न आहे, आउं पाण लीव ते हली वियमि तंग थी। हुन टाइम बि आउं ऑफिशियल लीव ते हुयमि, हुन डे बि आउं ऑफिशियल लीव ते हुयमि ऐं रिटन ऑफिशियल लीव ते हुयमि, वर्बल ऑफिशियल लीव न हुई। ऐं हुन खां पोइ जॾहिं आउं हली वई आहियां त हुन ॾींहुं हिननि मूंखे घुरायो त ख़्वाजा सर आया आहिनि। हुननि जो हिकु मसइलो आहे, ज़ाती पेमेंट जो कोई इशू आहे ऐं हुननि जो इशू पियो हले पारस बखरानी ऐं जेके जंहिंखे मुंहिंजी सीट ते विहारियो, ज़रदारी, आई थिंक ज़रदारी आहे, बेनज़ीर ज़रदारी, हुनखे विहारियो त हुन सां सेटिस्फाई न आहे, ऐं हुननि जी डिमांड त असांखे ही वापसि खपे। पहिरीं त हुननि खे चयो त मुंहिंजी लीव ख़तमु थियण में अञा 1 महीनो पियो आहे पूरो, हुन खां पोइ आउं जॉइन कंदमि एंड मे बी आई विल गो टू DIG ऑफिस। ऐं हिन पूरे वाक़े जी मालूमात आउं टाइम खां पहिरीं ई DIG साहब खे ॾेई छॾी हुई। ऐं मूंखे जेके दुख आहे डिपार्टमेंट खां, उहो इहो ई आहे त जॾहिं 3 ते मूं ते FIR थी आहे, 3 जून ते मूं ते FIR थी आहे, 1 महीने पहिरीं ई आउं DIG हैदराबाद खे जेके SSP पास्ट में मूंसां गॾु रहिया आहिनि हुननि खे, हींअर DIG ईस्टर्न फारूक लंजार हुननि खे, अमजद अहमद शेखन हुननि खे आउं डायरेक्ट कंप्लेन कई हुई। हिन जा चैट्स जा स्क्रीनशॉट्स मोकिलिया हुआ। ऐं चऊं इलाही बेज़ार थी वई आहियां, सिचुएशंस हैव बिन आउट ऑफ माई हैंड्स नाउ। ऐं हिननि खे शयुनि खे मज़ीद न थिया, मेंटली इलाही डिस्टर्ब थी वई आहियां, छो त पूरे ऑफिस खे ख़बर आहे हरासमेंट एतिरी सिवियर पीक ते हली वई आहे त ऑफिस स्टाफ खे बि ख़बर आहे, माण्हुनि खे ख़बर पइजी वई आहे। ॾींहं में 10 चकर मूंखे घुराइण ऑफिस में, ऐं 1 चकर बि न वञा त इट्स डिसरिस्पेक्टफुल फॉर मी एज़ वेल एंड फॉर द ऑफिसर एज़ वेल। हुन खां पोइ मैसेजिस ते पोइ मूंखे कन्फ्रंट कनि था, जाऊं तव्हांखे घुरायो, तव्हां न आया, मूंखे इहा ॻाल्हि सुठी न लॻी, ही हू तव्हां, एंड देन कॉलिंग मी अराउंड 2 in the night and telling me कि देखे ऐसे नहीं चलेगा, आई एम योर बॉस एंड इफ आई कॉल यू यू शुड कम। नेक्स्ट डे जॾहिं आउं वेंदी हुअमि त अजीब ॻाल्हियूं, त साम्हूं वेहो मुंहिंजी, मूंसां ॻाल्हायो, चांहि घुराइण, कॉफ़ी घुराइण, असांजो कल्चर ईअं हो कोन ऑफिस में पहिरीं कॾहिं बि। हुन खां पोइ हिननि कुझु अहिड़ा मूंखे मैसेजिस कया हुआ जंहिंखे आउं हुन टाइम सेव कयो, हुन टाइम कंप्लेन कई,
हुन इहे टाइम जेके पर जेके हा नाला हा हा ॿुधाइनि था इन्हनि खे? हिननि सभिनि खे। हा, ऐं फ़ारूक सर खे ऐं अमजद सर खे करण जो मक़सदु इहो हो छो त ही एसएसपी हैदराबाद जॾहिं हुआ त शाज़ेब चाचर जेके हींअर एसएसपी हैदराबाद आहिनि, हू हुन टाइम एसपी हेडक्वार्टर हुआ। अच्छा, 2 अच्छा। चकर हू एसपी हेडक्वार्टर हैदराबाद रही चुका आहिनि एंड वी वर अ टीम। त आऊं सोचियो पहिरीं त पंहिंजे डिपार्टमेंट में पंहिंजा जेके माण्हू आहिनि, जंहिंसां असां कमु कयो आहे, हुननि खे आऊं शिकायत कयां। हम्म, हुन खां पोइ जेकॾहिं मामिलो वधे थो मुंहिंजे लाइ त आऊं आईजी साहब खे शिकायत कयां। पहिरीं आऊं हिननि ॿिन्ही खे चयो, ॿिन्ही मूंखे इलाही सुठो रिस्पॉन्स ॾिनो। कंहिं? फ़ारूक सर ऐं अमजद सर, ठीकु है। हुननि जा मैसेजिस मूं वटि पिया आहिनि। हुननि मूंखे चयो डोंट वरी, असां हिन सां ॻाल्हायो आहे, हाणे तोखे परेशान न कंदो। हो मैसेजिस बि मूं वटि पिया आहिनि। ठीकु है। आऊं रिलैक्स थी वियमि। नेक्स्ट डे हिननि मूंखे कॉल कई हुई ऐं आई वॉज़ ऑन लीव बट पोइ बि हिननि मूंखे कॉल कई हुई। मूंखे चयो वियो त को मैटर आहे एंड नीड्स योर इंटरवेंशन सेक्शुअल असॉल्ट जो। आऊं जीअं अंदरि वियमि त ही वॉज़ वेरी मच एंग्री। एसएसपी हैदराबाद जी ॻाल्हि पई कयां। त तुंहिंजी हिम्मत कीअं थी त तूं मुंहिंजा ज़ाती मैसेजिस जेके आहिनि मथे मोकिलीं थी मुंहिंजे करियर ऐं मुंहिंजी रेपुटेशन ते हाणे ॻाल्हि अची वई आहे। आऊं तोखे हाणे मतिलबु हिते नथो रखी सघां। आई कैन नॉट ट्रस्ट यू एज़ अ टीम मेंबर आऊं तो ते ट्रस्ट नथो करे सघां। दैट्स व्हाई यू शुड लीव एंड यू शुड अप्लाई फॉर लीव। आऊं चवां तो पहिरीं लीव ते आहियां, अञा आऊं छा लीव ते अप्लाई कयां एंड आई एम ऑल्सो नॉट कंफर्टेबल वर्किंग विद यू। हुन खां पोइ हिननि ट्रांसफ़र करे छॾियो। ट्रांसफ़र खां पोइ आऊं घर ते वेठी हुअमि, इलाही मेंटली आऊं डिस्टर्ब हुयमि। आऊं डीआईजी साहब खे चयो त मेंटली इलाही डिस्टर्ब आहियां। ऐं जॾहिं लीव मुंहिंजी ख़तमु थींदी त आऊं चाहींदमि त आऊं डीआईजी ऑफ़िस जॉइन कयां। अहिड़ा हम्म, मैसेजिस बि पिया आहिनि, जंहिं हम्म, ते डीआईजी साहब बि चयो मूंखे ओके डोंट वरी। हुन ते जॾहिं आऊं जेल खां पोइ ॿाहिरि आयमि, आऊं हिननि सभिनि सीनियर्स खे वरी कन्फ्रंट कयो। त आऊं तव्हांखे कंप्लेन कई हुई महीना पहिरीं, 2 महीना पहिरीं त मूंसां ही सभु थिए थो, हिन जो नेचर ईअं आहे, कैरेक्टर ईअं आहे। तव्हां मूंखे ईअं ई चवंदा हुआ त डोंट वरी, डोंट वरी, डोंट वरी। हाणे डोंट वरी हेसि ताईं ॻाल्हि अची वई आहे त बेल बिल एफआईआर थी मूं ते। पहिरीं मूं ते हम्म, इल्ज़ाम हो त आऊं हिननि खे इंस्टिगेट कयो आहे, हा, ख्वाजा सरान खे। हा। बेल बिल एफआईआर थी आहे मूं ते 3 तारीख़ ते। मूंखे मुंहिंजे ऑफ़िस में 70 खां 80 एसएचओज़, डीएसपीज़, होल पुलिस हो 70-80 एसएचओस? जी, जी, जी। मतलब केतिरा 70 70 एतिरा त 80 थाणा ई कोन हूंदा? न, न सत टोटल एहलकार जेके आहिनि कुल? हा, 70 80 माण्हू हुआ, हा, जंहिंमें डीएसपीज़, एसएचओज़, हुननि जा गनमैन, गार्ड्स, डंडनि समेत अंदरि घिड़िया हुआ। मीडिया में, सोशल मीडिया ते वीडियोज़ अवेलेबल आहिनि। ऐं मूंखे चयो वियो त ख्वाजा सरान खे तव्हां हुकुम आयो आहे तव्हां सभु अंदरि खां कुंडी हणी छॾियो ऐं को एहतिजाज थिए पियो, डेड बॉडी खणी आया आहिनि ॿाहिरि ऐं सभु इंचार्जिस जेके आहिनि कुंडी हणी दर बंदि कनि। आउं बि पंहिंजो जेके कमिरो आहे, पंहिंजो डोर आहे बंदि कयो ऐं ख्वाजा सरा मुंहिंजे रूम में हुआ छो न त तव्हां छो आया जॾहिं तव्हां त लीव ते हुयो? हिननि मूंखे घुरायो, घुरायो पाण हो घुरायो? त ही जेके आहे हिननि जो ही मसलो आहे, पेमेंट जो मसलो आहे। 150 लैक्स जो को इशू हो ऐं पारस ऐं हिननि सां ज़रदारी सां झेड़ो थी वियो आहे। झेड़े खे मतिलबु लाइक इट डाइल्यूट डीएस्केलेट करणु, शयुनि करण खे लाइ। हा, डाइल्यूट करणु, हा। छो त वटि सालनि सां हिननि लाइ कमु कयां पई डिस्ट्रिक्ट सही, में। ठीकु आहे। आउं आयमि, जीअं आउं हिननि खे चयो तीअं हिननि कपिड़ा पाए छॾिया। 10 मिनट्स ऐं आई थिंक 8 मिनट्स जो हो ही जेके हिननि कयो। हुन खां पोइ जॾहिं कमरे में आया हुआ त मूंखे एसपी हेडक्वार्टर चयो त एसएसपी मूंखे सॾु कयो बट आउं कोन वियमि छो त असां हिन एपिसोड खां पोइ जॾहिं ही असांजी लास्ट कन्वर्सेशन हुई त तूं मुंहिंजा मैसेजिस ॾिना आहिनि, हुन खां पोइ असांजी कॾहिं मुलाक़ात न थी। हुन ॾींहुं ही मूंखे सॾु कनि पिया। 2 खां 3 चकर हिननि मूंखे घुरायो, आउं न वियमि। पर मूंखे एसपी हेडक्वार्टर जॾहिं घुरायो त आउं वियमि त हुननि चयो त हाणे एसएसपी चयो आहे हिननि खे अंदरि बि शायदि मारो वियो हो। जॾहिं ॻाल्हि ॿोल्हि हले पई त हिननि खे थोरो तव्हां सम्झाइजो त ॿाहिरि वञी पुलिस जे ख़िलाफ़ का ॻाल्हि न कनि ऐं तव्हां पाणी वाणी हिननि खे प्यार जो ही सभु कजो ऐं ॾिसजो त ॿाहिरि वञी का अहिड़ी ॻाल्हि न निकिते जेके अंदरि थी आहे। 1/2 कलाक जेके ही एसएसपी सां गॾु वेठा हुआ हुननि जे कमरे में, जॾहिं मूं वटि आया मां कुंडी हणी वेठी हुअमि त बसि हिकु पुलिस वारो ई हो, मुंहिंजो कलीग हो, असां गॾु कमु कयो आहे 8 सालनि। हुननि खे जॾहिं ख़बर थी त फ्यूचर में छा थियण वारो आहे त हुननि मूंखे नालो न वठंदा, हुननि मूंखे ॿुधायो त तव्हां पुठियां वारे गेट खां न ॿाहिरि हली वञो
आउं चयो छो आउं वञां, आउं त कुझु ग़लति कयो ई कोन। त हुननि चयो ठीकु आहे पोइ तव्हां ग्राउंड में अची ॾिसो। जॾहिं आउं ग्राउंड में आयमि, हुन टाइम प्रिज़नर वेन न हुई, बट 80-70 माण्हू हुआ। हुन में ही पारस बखराणी आहे जेके पाण खे एसडीपीओ कैंट हम्म, जे चार्ज आहे, पाण खे जीबीवी सेल जो हू चवंदी आहे, पाण बीठी आहे, वीडियो फुटेजिस में बि बीठी आहे डंडनि सां गॾु एलपीसी सां। कंहिंखे मारण लाइ? ख्वाजा सरान खे। हम्म, कंहिंखे मारण लाइ? हिकु फीमेल ऑफिसर खे जेके हिननि जे डिपार्टमेंट में ऑलरेडी कमु करे रही हुई। हिननि छा कयो, लाठी चार्ज स्टार्ट कयो ऐं लाठी चार्ज अहिड़े लेवल जो त जेके रड़ियूं हुयूं रोड ताईं हुयूं। उहे सॼियूं शयूं त ख़ैर रिकॉर्ड जो हिसो आहिनि, मीडिया ते हा हलियूं पिया आहिनि, ॾिसनि। सुवाल इहो आहे त छा उहो वॉइस नोट तव्हांजो आहे या न आहे, जंहिंमें तव्हां ख्वाजा सिरा कम्युनिटी खे चओ था, जेको तव्हांजे नाले सां हली आहे मीडिया ते हिकिड़ी ऑडियो, त तव्हां वॉइस नोट में चओ था त उधर जाएं और उधर जाकर एक दो ख्वाजा सिरा कपड़े उतार दें और एसपी ऑफिस में इहो तव्हांजो आहे या न आहे? न न, फोरेंसिक रिपोर्ट हिन खे क्लियरली चयो आहे त ही जेके डिटरमाइन नथा करे सघनि मुंजनि। ऐं हुन खां पोइ बि फॉर एग्ज़ाम्पल वॉइस नोट्स जेकॾहिं मुंहिंजा हूंदा बि त पुलिस एविडेंस में छो न कयनि? अच्छा, रिकवरी में, एविडेंस में, पंहिंजे रिपोर्ट में वॉइस नोट्स जो ज़िक्र छो न कयो आहे? किथे बि हिननि ज़िक्र न कयो आहे। हिननि मूं ते एटीसी वरी जॾहिं बेलेबल एफआईआर कई, हुन खां पोइ जो हिननि ॾिठो त हिकु मंथ में ही बि प्रूव न करे सघिया। जॾहिं फोरेंसिक रिपोर्ट अची वई, केस ई ख़तमु थी वियो। केस जॾहिं ख़तमु थी वियो त हिननि खे लॻियो त हाणे त केस फारिग थी वियो आहे। त हिननि छा कयो, हिकु ख्वाजा सरा खे इलाही तशद्दुद कयो ऐं हुनजो को ऑपरेशन थियो हो हुन टाइम, त हुनजे प्राइवेट पार्ट्स में इलाही डंडा हया हुई ऐं हुन जे स्टूडेंट ते एफआईआर कई हुई, जेके इलाही माण्हुनि खे न ख़बर आहे। त जॾहिं असां ॿाहिरि निकिता आहियूं जेल खां, हुन खां पोइ बि ख्वाजा सरान ते सेकेंड एफआईआर थी आहे ऐं तशद्दुद बि थियो आहे ऐं हू जेल बि काटे आया न आहिनि। हाणे त हो त चवनि था त असां, हुननि जो त बयान आया आहिनि त असां मारिया साहिरो जे चवण ते इहो सॼो कुझु कयो। हू त चवंदा न, छो? हुननि खे 3rd डिग्री टॉर्चर मिलियो आहे ऐं सेम डे ते जंहिं ॾींहुं हू सीआईए खां नेक्स्ट डे पेश थिया आहिनि जुडिशियल कस्टडी में जॾहिं विया आहिनि, पूरे कोर्ट में हुननि जी हिकु ॻाल्हि हुई त असां पुलिस खे न छॾंदासीं, पुलिस असां सां ईअं कयो आहे। हर माण्हू खे, मीडिया ताईं जज खे बि हुननि पंहिंजा निशान ॾेखारिया हुआ। हुन खां पोइ ॿ हफ़्ता जॾहिं असां जेल खां ॿाहिरि आया, 2-3 पेशियूं में असां गॾु हुआसीं, को अहिड़ो बयानु न हो। जॾहिं हुननि ते एफआईआर थी ऐं वरी तशद्दुद थियो, तॾहिं हुननि मूंसां राब्तो कयो, जंहिंजो एविडेंस बि मूं वटि पियो आहे। आउं चयो ठीकु आहे, जेकॾहिं मुंहिंजो नालो वठण खां तव्हांखे रिलीफ मिले थो ऐं तव्हांजी जान छॾनि था, त तव्हां भले मुंहिंजो नालो वठो, मूंखे को प्रॉब्लम कोन्हे, मूंखे तव्हां मां को मसइलो कोन्हे। ऐं अॼु ताईं आउं चवंदी आहियां त मूंखे हिन मां कोई इशू कोन्हे। मार्जिनलाइज़्ड कम्युनिटी आहे, इलाही हिननि खे 3rd डिग्री टॉर्चर, इलाही हिननि खे कुटियो आहे, रबड़ वारे पाइपनि सां, डंडनि सां। हिननि जा प्राइवेट पार्ट्स डैमेज कया विया आहिनि, जंहिं ही जुडिशियल जजिस खे ॾेखारिया हिकिड़ो आहिनि। ॾिसो न सुवाल थिए थो, तव्हां हुते पुलिस सर्विस में रहियो, जी मूंखे सुवाल इहो पियो त छा ख्वाजा सिरा कम्युनिटी में एॾी डेयरिंग कीअं आई? ॾिसो न, एसएसपी ऑफिस में घिड़ण, इहो त धाड़ेल बि न करे सघंदा आहिनि, कच जा धाड़ेल बि कोन करे सघंदा आहिनि जो एसएसपी ऑफिस में घिड़ी वञी भंजरा कनि, ऐं उहे ख्वाजा सरा था करे वञनि हैदराबाद में। त को त हूंदो न पोयां हिन जे, केरु थी सघे थो जेको जंहिं एतिरो प्रोवोक कयो आहे ख्वाजा सरा कम्युनिटी खे, जेका असां वटि वीचारी डिप्राइव्ड कम्युनिटी आहे, मज़लूम कम्युनिटी आहे। उनजी हालति इहा, एॾा दलेर थी विया, एसएसपी ऑफिस में घिड़ी विया, हुननि शीशा भञा ऐं माना, पर इहा ॻाल्हि त मूंखे सम्झ में नथी अचे जे पोयां पोइ केरु आहे। जेकॾहिं तव्हांजी प्रोवोकिंग न आहे, इहो वॉइस नोट तव्हांजो न आहे, त पोइ उन्हनि खे एॾी डेयरिंग कंहिं ॾिनी? ॾिसो, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो था। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त ख्वाजा सरा कम्युनिटी जो आउं ही न चवंदमि त ही हिननि जो रिचुअल आहे या कल्चर आहे या हिननि जी को मतिलबु, हिननि जो ही प्रोटेस्ट ईअं थींदो आहे त ही कपिड़ा लाहींदा आहिनि। आई डोंट नो, इट्स नॉट, इट्स ट्रू। पंजाब में थींदो आहे, मूंखे ख़बर हाँ, आहे, पंजाब में रावलपिंडी न, में सिंध न, में, हैदराबाद में, हिते मूंखे यादि कोन्हे, हैदराबाद में कपिड़ा मूं लाहे वटि वीडियोज़ आहिनि। हूंदो, थी सघे थो, इलाही मूंखे पुलिस यादि कोन्हे। स्टेशन्स आहिनि, इलाही पुलिस स्टेशन्स आहिनि जंहिंमें आउं पाण वई आहियां, हिननि खे न, कपिड़ा पाराया एहतिजाज आहिनि। हुनजो हुयो छाजे लाइ? हुननि जो एहतिजाज, हुननि जी 3 हिकिड़ो डिमांड्स ई हुयो हुयूं न। डिमांड्स हुई, न हिकिड़ी न न पहिरीं डिमांड इहा त मारिया सारियो वापसि हा अचे। या एंड सेकेंड वॉज दैट कि असांखे जी जेके पेमेंट ऐं फ़ैसिलो पारस बखराणी वटि हले थो, हू असांजे हक़ में न थियो आहे। असां छा बदतमीज़ी थी आहे, असांखे ऑफिस खां कढियो आहे। पोइ जेकी बि ज़रदारी आई आहे हुन सां असां बदतमीज़ी कई आहे। एसएसपी सर वॉज लाइक कि एक जूनियर क्लर्क के लिए आप इतने क्यों सेंसिटिव हैं,
इतना क्यों? और आपको लगता है कि जो इल्ज़ाम एफआईआर में लगाया गया, अगर आपने एफआईआर पढ़ी, जेकॾहिं तव्हां एफआईआर पढ़ी आहे, तव्हां एफआईआर खे ॾिठो, हुनमें एफआईआर में लिखियो वियो आहे त भंडरा कई आहे, हम्म, शीशा तोड़िया आहिनि, डंडा आहिनि। जेकॾहिं ख्वाजा सरा कम्युनिटी जी, छो त एसएसपी ऑफिस जो आहे, हर ऑफिस जो आहे त चेकिंग पॉइंट्स हूंदा आहिनि, सिक्योरिटी हूंदी आहे। सिक्योरिटी डंडनि सां गॾु छो हिननि खे वेपन सां गॾु अंदरि मोकिलियो? फर्स्ट क्वेश्चन ही थी थो सघे न, डंडनि सां गॾु ई छो आया? ऐं भंडरा जॾहिं हिननि कई, भंडरा जी वीडियो किथे आहे? हलो आउं प्रवोक कयो, मञूं था पुलिस जी ॻाल्हि खे, आउं प्रवोक कयो, मुंहिंजी प्रोवोकेशन ते हिननि भंडरा कई आहे, हू सीसीटीवी फुटेज किथे आहे जिते ही तोड़नि था, तव्हांजे कंहिंखे कुटनि था, तव्हांजी मालियत खे नुक़सान था कनि? एविडेंस तव्हां वटि ज़ीरो आहे। जज तव्हां खां पुछी पुछी थकिजी विया आहिनि। असांखे तव्हां टेररिज़म जा एविडेंस ॾियो, जेके तव्हां 6 हई आहे, 62M, 62C, एंड देन 7 तव्हां हई आहे, जंहिंजी कन्विक्शन लाइफ इम्प्रिजमेंट आहे। तव्हां जेके हई आहे, तव्हां हुनखे साबित कयो त तव्हां कीअं हई आहे, को बम निकितो आहे, को खोल निकिता आहिनि, हिननि में छा अहिड़ो निकितो आहे? तव्हां ऐं मुंहिंजी एफआईआर में विटनेस पाण पुलिस आहे। टेररिज़म जी हिकु वॾी एपिक्स जजमेंट आहे सुप्रीम कोर्ट जी, जे टेररिज़म में फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं कॉन्फ्लिक्ट थिए बि थो, पार्टीज़ में थींदो रहंदो आहे, मुंहिंजी कंहिं फीमेल ऑफिसर सां न थई, कॉन्फ्लिक्ट थी वियो, झेड़ो थी वियो, मार लाइक फिज़िकल वायलेंस बि थी वियो, हू बि टेररिज़म में नथो अचे। टेररिज़म में हिकु डेफिनेशन आहे, उहो त हाणे अदालत तय कंदी, जी छाकाणि उहो एटीसी बि हिननि अदालत जे हुन मां कराई आहे, ऐं अदालत मथे शायदि हाई कोर्ट में तव्हांजी हले पई अपील, हा में बि उहो ज़ाहिर आहे हाणे अदालत डिसाइड कंदी। ॿियो हिकिड़ी शइ, त तव्हां माना जूनियर क्लार्क तौरु भर्ती थियो, ऐं तव्हां कॾहिं भर्ती थिया आहियो पुलिस में, ऐं ॿियो जूनियर क्लार्क जी पुलिस जे अंदरि छा जॉब डिस्क्रिप्शन आहे? आउं 2018 में अपॉइंट थियमि, ऐं आई अप्लाइड फॉर द पोस्ट ऑफ लेडी पुलिस कॉन्स्टेबल, छो त हुन टाइम असांजे घर जा हालात सुठा न हुआ, ईअं चवंदा आहिनि, सब्जुगेशन में हुआ, फाइनेंशियल क्राइसिस में हुआ, ऐं कुझु माण्हुनि खे लॻंदो आहे त जेके मूंखे फ्लैट रेजिडेंस गवर्नमेंट मिलियो आहे, उहो को प्रिविलेज आहे। माई फादर डाइड ड्यूरिंग ड्यूटी इन सर्विस इन यूनिफॉर्म। अच्छा, पुलिस में हुआ? जी जी मां, मुंहिंजे वालिद साहब पुलिस में हुआ ऐं इलाही ब्रेव ऑफिसर हुआ। ही डाइड ड्यूरिंग परफॉर्मिंग ड्यूटी, त फ्लैट अबू जे नाले ते हो। ठीकु आहे, ऐं असांजो हो त असांखे कढण लाइ नोटिस आयो त हाणे टाइम थी वियो आहे, त हिन करे सब्जुगेशन में मजबूरी में आऊं पुलिस जी हुन ते अप्लाई कयो। जॾहिं आऊं आयमि त हुननि इंटरव्यू ॾिनो, मुंहिंजी जेकी आहे मार्कशीट्स ॾिठी, दे वर लाइक आईजी साहब चयो पाण मूंखे, वाई यू वांट टू बी अ पार्ट ऑफ दिस डिपार्टमेंट, इलाही इंटेलिजेंट आहियो। आईजी साहब ख्वाजा साहब हुआ। अच्छा, एडी ख्वाजा साहब हुआ। ऐं मुंहिंजो इंटरव्यू जेके आहे एस्टेब्लिशमेंट जे डीआईजी नईम अहमद शेख वटि थियो, एंड आई टॉप द टेस्ट। पूरे टेस्ट में सभिनि में आऊं टॉप कयो, पूरे सिंध में हुन ॾींहुं। हुननि पोइ मूंखे चयो दैट यू डिज़र्व टू बी इन एडमिनिस्ट्रेशन। हाणे डिफरेंस आहे त आई अप्लाइड फॉर द पोस्ट ऑफ ग्रेड 5 LPC जो हुन वटि 5 ग्रेड, मूंखे मिली जॉब डिस्क्रिप्शन 11 स्केल जी। त सीएम कमेटी खे लॻियो त ही मे बी प्रिविलेज्ड आहे। हिकु मुंहिंजी जेके अपॉइंटमेंट आहे हुन ते क्वेश्चन रेज़ थियो, मुंहिंजी वेरिफिकेशन थियूं, वरी टेस्ट थियो सीएम कमेटी में, पैनल वेठो पूरो, पैनल में 6 माण्हू हुआ, वरी टेस्ट थियो, पोइ टाइपिंग टेस्ट थियो, पोइ हर शइ थी, वेरिफिकेशन थी, पोइ मूंखे सीएम कमेटी अपॉइंट कयो एज ए जूनियर क्लर्क। जूनियर क्लर्क जो कमु हूंदो आहे, जॉब डिस्क्रिप्शन आहे त असांजो कमु आहे जेके एग्ज़ेक्यूटिव आहिनि, यूनिफॉर्म स्टाफ आहे, हुन जा सर्विस मैटर्स असां ॾिसंदा आहियूं, असां हुननि जा इंचार्ज हूंदा आहियूं। ठीकु आहे, लॉ एंड ऑर्डर सां तव्हांजो को तालुक कोन्हे? लॉ एंड ऑर्डर खां असांजो तालुक न हूंदो आहे, बाक़ी असांजे हुन खां वरी पब्लिक सां तव्हांजो को? हा, तव्हांजो इंटरनल डिपार्टमेंट जा जेके डॉक्यूमेंटेशन जेके आहिनि, ऐं फॉर एग्जांपल डॉक्स आहिनि, उनखे ॾिसण, हा, हुनखे ॾिसण, ऐं हिननि जो सभु जेके मेन कुझु इंक्वायरीज़ आहिनि विद इन द डिपार्टमेंट, असांखे साइन थींदी आहे त असां हू कंदा आहियूं, इंक्वायरीज़ कंदा आहियूं। ऐं जेकॾहिं तव्हांखे को असाइनमेंट मिले थो फॉर एग्जांपल, त तव्हांखे करिणो आहे, यू कैन नॉट से नो डिस्पाइट योर जॉब डिस्क्रिप्शन। हाणे जूनियर क्लर्क हिकु आऊं न आहियां, माण्हुनि खे थोरो घटि इन बारे में ख़बर आहे। हैदराबाद में अञा हिकु फीमेल जूनियर क्लर्क आहे, जेके मूंखां बि 3 साल जूनियर आहे,
कमल सोलंकी नालो आहे हुनजो, PFC में इंचार्ज आहे, सेम जॉब डिस्क्रिप्शन आहे। ज़ाहिर आहे शी ऑल्सो रिड्रेस द कंप्लेंट्स ऑफ पब्लिक। पर हीअं हुजण त न खपे नी ईअं असुरी तौर ते न पाण छा थो चए पुलिस लॉ छा थो चए त हीअं केरु बि अची क्लार्क बि जेको आहे सो बि इहे शयूं ॾिसंदो पब्लिक जी खे डील कंदो किथे रेड करिणो आहे त रेड करण बि वेंदो न प्रॉब्लम इहो आहे त किथे लिखियल न आहे त असां हीअ नथा करे सघूं, हम्म, किथे त लिखियल न उनजे लाइ आहे। उनजे लाइ ॿिया माण्हू हुजण खपनि न किथे लिखियल न आहे त असां नथा करे सघूं। हम्म, जेकॾहिं इफ यू आर कैपेबल, इफ यू हैव एबिलिटी त तव्हां कयो, न इफ त यू पोइ डोंट जेकॾहिं हैव एबिलिटी केपेबल त तव्हां आहे न त उन कयो। माण्हू खे त पोइ इंस्पेक्टर रैंक ते हुजणु खपे न पोइ उनखे जूनियर हाणे क्लार्क हुजणु इंस्पेक्टर ऐं SHOs जा हाल अहिड़ा आहिनि त उहो थाणे में मौजूदु न आहिनि, तॾहिं असां वेंदा आहियूं। हाणे तव्हांखे छा ॿुधायां, इंस्पेक्टर ऐं DSP थाणे में न आहिनि, सुता पिया आहिनि, ऐं असांखे कॉल ईंदी आहे त फला एरिया में फीमेल आहे। हाणे तव्हां ॿुधायो, तव्हांखे केस कॉल ईंदी आहे त फीमेल आहे, हुनजो सर फाटियल आहे, हुनखे मेडिकल एड जी ज़रूरत आहे, पुलिस में हू आई आहे, हुनखे असांखे ॾिसणो आहे, सेकेंड पार्टी खे कॉल करणी आहे, SHO जेकी आहे छुटी ते वियल आहे, DSP आहे उहो सुतो पियो आहे, फ़ोन करे करे असां थकिजी विया आहियूं, ॿई माण्हू सुता पिया आहिनि, त फीमेल खे आउं छा चवां, तव्हां वञो घर। हिन में छा थियो न, जॾहिं आउं SSP ऑफिस में वियमि ऐं SSP ऑफिस में सेल्स ठहिण स्टार्ट थिया, कहिड़े टेन्योर जी ॻाल्हि केरु हो SSP तॾहिं तॾहिं SSP हुआ साजिद तो सही सर। अच्छा उनजे वक़्त में हाँ, सेल्स सेल्स डिफरेंट सेल्स ठाहिण स्टार्ट थिया, मतलब डिफरेंट GBV जा ऑर्डर्स आया मिनिस्ट्री खां, त SSP ऑफिस में DP ऑफिस में, छो त थाने कल्चर जे खां माण्हू सेटिस्फाई न हुआ, त थाने खां असांखे रिस्पॉन्स नथो मिले। जॾहिं सेल्स स्टार्ट थिया त हिननि ॾिठो त केरु कैपेबल आहे, तॾहिं ही हो ई कोन SOP, क्लर्क थी थो सघे या नथो थी सघे, ऑफकोर्स क्लर्क ई ऑफिस में हुआ, एग्जीक्यूटिव त थाणे ते हूंदो, फील्ड फील्ड हुन त हूंदो, थाणे त हूंदो। हाणे असां थाणे त वञी त SHO नथा थी सघूं, असांजो हेडक्वार्टर त असांजो ऑफिस आहे, जेकॾहिं असांजे ऑफिस में ऑफिसिस या ठहनि था अहिड़ा, GBV सेल था ठहनि, वुमेन प्रोटेक्शन सेल थो ठहे, त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे असांखे ई अपॉइंट कंदा हुन में, ऐं SOP बि इहो ई आहे। न फॉर एग्जाम्पल मूं वटि ह्यूमन राइट्स सेल हो, ह्यूमन राइट्स सेल जी SOP सुप्रीम कोर्ट खां ठहियल आहे, हुन में 7 to 8 शयूं हुयूं, चाइल्ड अब्यूज़, मिसिंग पर्सन, त ह्यूमन राइट्स वायलेशन में जेतिरा सेल हिकिड़ो हो, जॉब डिस्क्रिप्शन जेके आहे सुप्रीम कोर्ट खां बाक़ाइदा हू सेल ठहिण जी डायरेक्शंस आयूं, ऐं हुन खां पोइ हुन ते अमल करे हर ऑफिस में आहे, सिर्फ़ु हैदराबाद में कोन्हे, जाम शोरो में बि HRC आहे। तव्हांखे माना पावर्स छा हुया त जस्ट कम्युनिटी खे ॿुधो, कम्युनिटी जी कंप्लेन आहे कि हाँ, उनखे ॿुधो ऐं पोइ सेटलमेंट ऐं मेडिएशन वगैरह, कंसर्न पुलिस स्टेशन आहे उनखे हाँ, दैट्स इट, बस एॾी खां वधीक न पर ईअं लॻो पियो हिकिड़ो तासुर थी मौजूदु आहे त मारिया सारियो हिकिड़ी वॾी का पुलिस में हैदराबाद पुलिस जी हिकिड़ी वॾी बाअसर औरत आहे, वॾी दबंग क़िस्म जी औरत आहे, न दबंग त हींअर बि आहियां, जीअं को रैंक हुजे न इट डिपेंड्स, मूंखे ईअं लॻे थो डिपेंड्स ऑन दी ऑरा एंड पर्सनैलिटी ऑफ द पर्सन न। हाणे मुंहिंजी पर्सनैलिटी अहिड़ी हूंदी हुई त हिकु माण्हू खे लॻंदो त शायदि ASP आहे, DSP आहे, इवेंट्स में मूंखे घुराईंदा हुआ छो त मुंहिंजी स्पीकिंग स्किल्स सुठियूं आहिनि, कॉन्फिडेंस सुठो आहे, ऐं इलाही कमीशन्स में अप्लाई कयो आहे, हुननि सां कमु कयो आहे, ह्यूमन राइट्स कमीशन में कमु कयो आहे, नेशनल कमीशन में कमु कयो आहे, सभिनि खां वधीक जेके माइनॉरिटी कमीशन आहे, 1 मैन कमीशन, हुन में त मूंखे सिविल अवॉर्ड में नॉमिनेट कयो वियो, ही त एज़ाज़ आहे डिपार्टमेंट लाइ, त जूनियर लेवल ते माण्हू एतिरो तरक़ी करे थो, ऐं छो कंदा, छो त आई हैव वर्कड फॉर दैम, आई हैव लाइक रिज़ॉल्व 7,000 सम केसिस, हुनमें आउं रिज़ॉल्व कया आहिनि, रेट्स एंड वीडियोज़ मौजूदु आहे, ऐं असां इलाही माण्हुनि खे रिलीफ ॾिनो आहे, त ही त सुठी ॻाल्हि आहे न, इट्स अ साइन ऑफ गुड पुलिस। SSP जॾहिं अदिल चाढ़ियो तॾहिं तव्हांखे उहिदे तां हटायो वियो, हा, ईअं चयो वियो त तव्हां हिकु पुलिस एहलकार खे चमाट लॻाई आहे, हा, ईअं माना विढ़ंदा बि हुयो छा? खैर पुलिस वारा बि कुटींदा आहिनि, कुटण खां न तव्हां सां पाण सां बि थियो आहे, मूंखे ॾिसी तव्हांखे छा थो लॻे, तव्हां कंहिंखे कहिड़ी ख़बर हाणे मूंखे कहिड़ी ख़बर, मूं त पाण तव्हांखे पंहिंजी ज़िंदा हालत में पियो त मूंखे ख़बर न आहे त कीअं हूंदो, पर इहो अनफॉर्चुनेटली ही थियो मूंसां, न थियणु खपे हा ही इंसिडेंट, बट ही थियो त अॼु ताईं हिन शइ ते ओपनली हुन वक़्तु न ॻाल्हायो, छो की मूंखे मुंहिंजो डिपार्टमेंट मना कयो ॻाल्हाइण ते। हाणे हिन करे ॻाल्हाइण थी छो त ही क्वेश्चन रेज़ थिए थो,
हुन में छा आहे त ही छोकिरी जेकी आयशा हुई एएसआई अपॉइंट थी हुई नईं ऐं मुंहिंजे एक्स हस्बैंड हिन खे मुंहिंजे सेल में रखियो। चयो त ही तोसां गॾु कमु कंदी एंड शी इज़ वेरी पैशनेट अबाउट कम्युनिटी पुलिसिंग। असांजो फोकस कम्युनिटी पुलिसिंग घणो हो। हुन में आउं छोकिरी जी बॉडी लैंग्वेज नोट कई, पोइ पंहिंजे हस्बैंड जी नोट कई, पोइ हिकु ॾींहुं हिननि खे पकतो, पोइ हिननि जा फ़ोन निकिता, हिननि जे फ़ोन जी मैसेजिस निकिता, हिननि ते इंक्वायरी हुन कमेटी पुलिस वेठी। एहलकार जो तव्हांजो हस्बैंड छा कंदो? हू हेड क्लर्क हूंदा उहो आहिनि। पुलिस डिपार्टमेंट। हाँ, वी बिलॉन्ग टू द सेम अच्छा। डिपार्टमेंट। 7 साल असांजी माना इते शादी जेका जूनियर क्लर्क आहे उहा प्योर ज़ाल थी बीही रही एनी बणाई छा थो थिए तॾहिं चमा नहीं मतलब न न, 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 हैं? पोइ बि आउं चमाट न आई। आउं सिर्फ़ छोकिरी खां एतिरो पुछियो त तव्हां मूं सां गॾु हुआ। आउं तव्हांजी इंचार्ज हुयमि। आउं हमेशह तव्हांखे सपोर्ट कयो, एम्पावर्ड कयो, तव्हां में कॉन्फिडेंस छो त आउं जिते न वेंदी हुअमि इवेंट्स वग़ैरह में, आउं हुनखे मोकिलींदी हुअमि। देयर आर सेवरल वीडियोज़ हम्म, त हू वेठी आहे, वञे पई। कम्युनिटी असां वटि ईंदी हुई, आउं चवंदी हुअमि त बुके मूंखे न हिननि खे ॾियो, स्टाफ खे ॾियो। चयो हेसि ताईं आउं तव्हांखे एतिरी रिस्पेक्ट ॾिनी, आउं तव्हांजो अहिड़ो कयो छा हो? त मतिलबु मार्च खां जॾहिं इंक्वायरी कमेटी वेठी नवंबर में मूं वटि आई हुई, बट हिननि जी कन्वर्सेशन मार्च खां स्टार्ट थी थियल, फ़ोन में ई लॻा पिया हुआ हिक ॿिए सां ऐं मूंखे ख़बर ई कोन्हे त मुंहिंजो हस्बैंड हिन सां गॾु इन्वॉल्वड आहे एंड दे बोथ आर टॉकिंग। सॉन्ग्स डेडिकेशन थिए पई, पिक्चर्स हितां हुतां थियनि पिया, फूड्स हिक ॿिए जे घर में वञनि पिया, लंचिस गॾु पिया थियनि हिक ई ऑफिस में। छोकिरी मूं सां गॾु आहे बट किथे ॿाहिरि थी वञे मूंखे ख़बर न आहे बिकॉज़ आई वॉज़ ऑलवेज बिज़ी विद द पब्लिक न। हिकिड़ी लेडी जूनियर क्लर्क जेके ह्यूमन राइट्स ॾिनो वियो आहे त सभिनी माण्हुनि ते नज़र रखे सूरत हाल आहे त हुनखे पंहिंजी ख़बर ई न पई पए त हुनजे पंहिंजे घर में छा पियो थिए। आई यूज्ड टू ट्रस्ट माय हस्बैंड अ लॉट न। असांजी 7 साल जी शादी हुई, कॾहिं बि अहिड़ी पहिरीं कंप्लेन मूंखे हुई कोन। तव्हांजी डाइवोर्स पोइ उन बुनियाद ते थी आहे इन ॻाल्हि जी, बिल्कुलु नवंबर में सेम मंथ में मूंखे हीअ वाक़ियो डाइवोर्स कॾहिं मिलियो। थियो? जॾहिं मूंखे ख़बर पई, हम्म, कुझु ॻाल्हियूं निकितियूं, कुझु एक्स्ट्रा प्रिविलेज छोकिरी खे मिलनि पिया, जेके इंचार्जिस खे बि न मिलंदा आहिनि। इफ आई टॉक अबाउट माई सेल्फ, हम्म, आउं बाउंड आइन होम पॉइंट में कयां, हुनखे पॉइंट में फ्री हुई। इलाही शयूं हुनखे फ्री हुयूं। जॾहिं आउं इंचार्जिस खां पुछियो छो त हुननि मूंखे ॿुधायो त नवीद सर असांखे चयो आहे। तव्हांजो हस्बैंड। हा जी। त छोकिरी खां पुछियो, पोइ मूंखे 2-3 माण्हुनि अञा ॿुधायो त असां हिन खे अक्सर हुनजे कमरे में ॾिसंदा आहियूं अंदरि। दैट टाइम मुंहिंजे दिमाग़ में आयो बट पोइ बि आउं इग्नोर कयो। आउं चयो लेट इट बी, इट्स जस्ट अज़म्पशन्स। ईअं थी थो सघे छो त मुंहिंजे हस्बैंड जे मुताबिक़ छोकिरी जी जेकी वालदा हुई कैंसर पेशेंट हुई त हिन करे थोरो सिंपैथी हुई हुनजी हुन सां त आई अवॉइडेड इट। बट जॾहिं सैटरडे ते आउं हिननि ॿिन्ही खे गॾु पकतो मुंहिंजे ई रूम में ऑफ टाइम ते, मूंखे कंहिं ॿुधायो। ही ऑफिस जे अंदर सब कुछ जी, थी जी, रहे जी। त आउं फ़ौरन मंडे ते कंप्लेन कई अदील साहब खे। एट दैट टाइम ही वाज़ एसएसपी। अदील साहब मूंखे चयो दैट 7 साल थी विया आहिनि, यू हैव ऑलवेज स्टूड फॉर योर हस्बैंड ऑलवेज स्टूड फॉर योरसेल्फ। मूंखे लॻे थो मारिया ही अज़म्पशन आहे। आउं चयो न सर, आउं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे। मूंखे शक आहे, तव्हां थोरो इन्वेस्टिगेशन वग़ैरह करायो, आउं एप्लीकेशन ॾियां थी, हिनजी इन्वेस्टिगेशन थियणु खपे। हाणे पुलिस आया वटि इहो वरी पहुतो आहे कमु त हाणे हू ज़ाल मुड़ुसनि जी जासूसी कनि। अहिड़ा अच्छा भई ऑफिस जो हिकु डेकोरम हूंदो आहे न। भई एसएसपी वटि कमु हाणे इहो बि हुन खां पोइ जॾहिं एसएसपी साहब छा कयो, 2 माण्हुनि खे घुरायो ऑफिस जे ई त हिननि जो मसइलो आहे, हीअ असांजी इंचार्ज आहे, फीमेल आहे ऐं 5 माण्हुनि जा मसइला सर जा कमेंट्स हुआ, दिल सर जा हूंदा हुन टाइम त मारिया तूं माण्हुनि जा ही मसइला ॾिसंदी आहीं, हाणे तोसां पाण सां डाइवोर्स जा ही तूं ॾिसंदी आहीं, तोसां थिए थो, मूंखे त ही सम्झ में नथो अचे त आउं हिन खे कीअं ॾिसां। त 2 माण्हुनि खे घुरायो जेके मुंहिंजे हस्बैंड ऐं मुंहिंजा जेके आहिनि कॉमन फ्रेंड्स बि हुआ, ऑफिस इंचार्जिस बि हुआ। हुननि जॾहिं मुंहिंजे हस्बैंड सां ॻाल्हायो, मुंहिंजे हस्बैंड हल्फ ते इहा ॻाल्हि कई, न न मुंहिंजी भेण आहे, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे, हिनखे ग़लतफ़हमी थी आहे, हू त असां ईअं वेठा हुआसीं ऐं डोर लॉक को अहिड़ी ॻाल्हि पई करे ईअं ख़ैर बहरहाल आउं बस ज़िद हुयमि त मूंखे मोबाइल चेक करिणो आहे। आउं बस आयशा मूं वटि आई, ऐं आयशा खे चयो त मूंखे प्लीज़ ॿुधाए छॾियो, मूंखे ख़बर आहे तव्हां दुनिया सां कूड़ ॻाल्हाए सघो था, हिकु वाइफ खां शयूं न लिकंदियूं आहिनि जॾहिं ॿाहिरि अची वेंदियूं आहिनि। त आयशा बि मूंसां थोरी घणी सची कई, हुन चयो त मैडम आई एम बीइंग हरेस्ड, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, आउं ग़रीब आहियां, मुंहिंजी कुझु वेरिफिकेशन्स आहिनि, सर फ्री में करायूं आहिनि,
बिफोर अपॉइंटमेंट खां पहिरीं जेके पूरो प्रोसेस हूंदो आहे हू सर कराए ॾिनो आहे। यूनिवर्सिटी जी जेकी डिग्री आहे हुनखे क्लैरेंस सर कराए ॾिनी आहे। त आऊं चयो ठीकु आहे, माय हस्बैंड इज़ इन्वॉल्वड इन यू और यू आर इन्वॉल्वड विथ हिम, वॉट इज़ द स्टेटस, शादी वादी त न थी आहे तव्हांजी? आई वॉज वरीड अबाउट माई सेल्फ एट दैट टाइम न। त आयशा मूंखे ॿुधायो न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, तव्हां मुंहिंजो मोबाइल ॾिसी था सघो। त असांजी शादी वादी वारी कहानी कोन्हे, तव्हां मैसेजिस ॾिसी था सघो। आऊं जॾहिं मोबाइल खोलियो मैसेजिस ॾिसां पई, आई वॉज़ क्राइंग। मूंसां गॾु स्टाफ मौजूदु हो। आयशा मूंसां गॾु हिते सोफ़े में इन पासे वेठी हुई। आई वॉज़ क्राइंग जॾहिं आऊं कन्वर्सेशन ॾिसां पई, त मतिलबु कहिड़े क़िस्म जी ॻाल्हियूं हलनि पियूं। हुन खां पोइ आऊं आयशा खे चयो त तूं त इक्वली इन्वॉल्वड आहीं। इट्स नॉट बाय वन वन साइडेड साइडेड आहे। वन साइडेड स्टोरी हम्म, न आहे। त आऊं मोबाइल रखियो, आऊं अदनान भाई ऐं जंहिंखे चयो असाइनमेंट ॾिनो अजद सर खे, इंचार्ज कंप्लेन सेल खे, हुनखे आऊं चयो त ही ॾिसो कमु तव्हां पंहिंजे हेड क्लर्क जा छोकिरियुनि खे हैरेस थो करे। आई वॉज स्टैंडिंग विद द गर्ल्स एट दैट टाइम न। फीमेल हैरेसमेंट डे फर्स्ट खां जेतिरा बि SHOs आहिनि हिननि जी इंक्वायरी मूं वटि ईंदी हुई त LPCs खे हैरेस कंदा आहिनि, आऊं त रिपोर्ट ठाहे हुननि जे ख़िलाफ़ लिखंदी हुयमि हम्म, डिस्पाइट बीइंग प्रेशर। त सीनियर आहिनि छा आहिनि, फीमेल हैरेसमेंट त मूं लाइ ज़ीरो टॉलरेंस हुई फीमेल हैरेसमेंट लाइ। हुन टाइम छा थियो त कमेटी रिपोर्ट आई। कमेटी रिपोर्ट में ही आयो त अच्छा जॾहिं आऊं एप्लीकेशन फाइल कई कावड़ में मुंहिंजे हस्बैंड मूंखे डाइवोर्स ॾेई छॾियो अच्छा इन दौरान। इन्ही दौरान। ऐं डाइवोर्स ॾियण खां पोइ आयशा खे डाइवोर्स डीड मोकिली बि आहे। त हुन खां पोइ जेके इंक्वायरी रिपोर्ट थी हुनमें हर शइ अची वई, स्टैब्लिश थी हुई, चैट्स हिननि जा अची विया। मुंहिंजे हस्बैंड खे जॾहिं डाइवोर्स हुन ॾेई छॾी मूंखे, हुन खां पोइ हुनखे कराची मोकिले छॾियो, मूंखे बि मोकिले छॾियो। हुन टाइम हिननि खे ख़बर न हुई डाइवोर्स थियो आहे, छो त पुलिस जी पॉलिसी जे तहत हस्बैंड वाइफ गॾु ई ट्रांसफर थींदा आहिनि। त हुन जे चक्कर में मूंखे बि मोकिले छॾियो। पोइ जॾहिं आऊं हुते वियमि मां ॿुधायो त ही डाइवोर्स्ड मी बिकॉज़ ऑफ दैट वुमन। ऐं आयशा खे बि डिपार्टमेंटल प्रोसीडिंग में शोकास नोटिस हुनखे बि मिलियो, जेके अॼु ताईं कंहिंखे ख़बर ई कोन्हे, आऊं ॿुधायो ई कोन, छो त हम्म, मूंखे अदील सर आहे, ही वॉज़ अ वेरी डिसेंट मैन, वेरी डिसेंट मैन। अदील सर हिन मामले खे इलाही पंहिंजे तौर ते दॿाइण जी, पंहिंजे तौर ते त डिपार्टमेंट जी बदनामी न थिए इलाही, ऐं मूंखे बि सम्झायो त मारिया तुंहिंजी तरफ़ां का बि मीडिया में को बि स्टेटमेंट डिपार्टमेंट जे अगेंस्ट न वञे, हिन टॉपिक ते न वञे। ऐं रेंस्टेड थी वियमि, मां वापसि अची वियमि। सही आहे। अच्छा ॿी हिकिड़ी शइ त जॾहिं तव्हांखे गिरफ़्तारी थी त तव्हां पुलिस जी कस्टडी में केतिरा ॾींहं हुया ऐं जॾहिं हुननि ख़्वाजा सराम ते बि तशदुद कयो त असल त हू हुननि जो टारगेट पोइ तव्हां हुयो, त पोइ छा तव्हांखे हुते कुझु न चयो वियो? केतिरा ॾींहं तव्हां पुलिस कस्टडी में? मूंखे जॾहिं हिननि खयों हो त ज़ाहिर आहे डंडनि जी ज़ोर ते खयों हूंदो त तव्हांखे ख़बर आहे, छॾियो त मूंखे बि न हूंदो। बट हिननि जी, ऐं अॼु ताईं चवंदमि त हिननि जी हिमत थी ई नथी सघे त ही मूं ते हथु खणण या मूंखे मुंहिंजी तज़लील कनि। हिननि मुंहिंजे जॾहिं ट्रेस पासिंग कई त ख़्वाजा सरान खे इलाही हिननि मारियो कुटियो। मूंखे CIA वठी विया, CIA में मुंहिंजे साम्हूं हाफ फ्राए कयो, माण्हुनि खे फुल फ्राए कयो, मूंखे मेंटल टॉर्चर ॾिनो। ख़्वाजा सरान खे नेकेट करे कुटनि पिया। हा SHO हुन वक़्तु जेकी फीमेल SHO हुई हू थोरे एक्टिव हुई त मैन हैंडल कंदी, मूंखे करण जी कोशिशि बि कई। हम्म, ऐं हुन खां पोइ मूंखे हिननि चयो त यू शुड बी सॉरी एंड पंहिंजी चैट्स जेके आहिनि न हू डिलीट कर, आईफोन में जेके पियूं आहिनि, फ़ोन मुंहिंजो पुलिस जी कस्टडी में हो, हम्म, चैट्स विद SSP हैदराबाद ऐं अदर चैट्स जेके आऊं माण्हुनि खे शिकायत कई आहे हू सभु डिलीट कर। जीअं त मुंहिंजो स्टैंड उते न चयो, सॉरी चयो, ऐं चयो जेकॾहिं इफ आई से सॉरी दैट मीन्स आई एम कमिंग टू द ऑफेंस न। हम्म, हम्म, ऐं सॉरी बि न चवंदमि त मूंखे लॉकअप कयो, हिकु ॾींहुं आऊं हिननि जी कस्टडी में हुयमि। न त आऊं सॉरी चयो, न अहिड़ो को बयानु ॾिनो, न अहिड़ी को वीडियो में का अहिड़ी ॻाल्हि कई, न अॼु ताईं को अहिड़ी वीडियो जेके आहे हू मंज़र आम ताईं आहे। हालांकि ख़्वाजा सरान माफ़ी बि घुरी आहे, रोया विया आहिनि, न हुननि खे कुटियो बि आहे। अच्छा हूअं पोइ जेल में 5 ॾींहं हुयो तव्हां? हा जेल में 5 ॾींहं हिननि जी त जेल में कस्टडी जो में माहौल हुयमि। कीअं हो जेल में तव्हांखे? छाकाणि उहो जंहिं जेल खे तव्हां विज़िट कंदा हो वञी कैदियुनि जा हाल पुछंदा हो, पाण कैदी थी वञी पहुता, फीलिंग्स छा हुई ऐं पोइ हुते At छा that थियो? time, I was in a state of psychosis. हम्म, ऐं मुंहिंजी जेके जेल जी जर्नी आहे मूंखे हाणे लॻे थो बिकॉज़ जॾहिं जेल खां पहिरीं मुंहिंजी लाइफ अहिड़ी हुई दैट आई वॉज डिप्रेस, ऐं छो त डाइवोर्स वग़ैरह इहे सभु, ऐं हुन टाइम ऐं इलाही डिपार्टमेंट लाइ इलाही कुझु कयो, इलाही कॉन्ट्रीब्यूशन रही आहे मुंहिंजे डिपार्टमेंट में।
त मुंहिंजी हमेशह ही थॉट प्रोसेस हूंदो हो त बस ज़िंदगी हाणे हिते रुकी वञे, ख़तम थी वञे ऐं इलाही इज़त कमाई आ। बस हिते ई 28 या 29 जी एज ते अल्लाह मूंखे इज़त वारी ज़िंदगी ॾिठी आ बस ऐं मथे हली वञा। ही कॉन्स्टेंट थॉट्स हूंदा हुआ जॾहिं त थेरेपी वग़ैरह बि पंहिंजी करायूं। बट जॾहिं जेल वयमि, जेल खां पोइ वापसि आयमि, हिकु चकर बि डिप्रेस न थियमि। जेल आई थिंक जेल मुंहिंजो वञणु लिखियो ई हिन करे छो त अहिड़े माण्हुनि सां मिलियां हुते जिते मूंखे रियलाइज़ेशन थिए त असां इलाही प्रिविलेज आहियूं एंड दे आर वेरी अंडर प्रिविलेज्ड। जेल में जॾहिं वयमि पहिरीं ॿ ॾींहं त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे शॉक जे स्टेट में हुयमि त हीअ मूंसां थियो छा आहे। ऐं जेल जो जेके अमलो हो इलाही कोऑपरेटिव हो, जेके एसएसपी आहिनि फीमेल इलाही कोऑपरेटिव हुई। जॾहिं हुननि खे ख़बर पई त आउं आई आहियां, हुननि मूंखे ऑफर्स कयूं त तव्हांजी छो त आई वॉज नॉट ईटिंग न, ऐं कुझु बि न जेल जी जेके आहे थोरी ॾुखी हूंदी आहे मानी मूंखे ख़बर आहे मां थी आयो खाई त आयो अच्छा त जेल जी जेके मानी वानी हूंदी आहे हू जॾहिं फर्स्ट टाइम ॾिठी त हुनमें कॉकरोचिस हुआ ऐं मानी जेकी आहे हुनमें जेके मीठा सोडा चवंदा आहिनि उहो हुनखां त वन बाइट वरितो त चयो त मूंखे अल्सर थी वेंदो जेल जी मानी मां त पंहिंजी माउ खे चयो त राशन वाशन थोरो वठी ईंदी कर त हिते ई असां मानी ठाहींदा हुआ, कुकिंग कंदी हुयूं त मायूं कंदी हुयूं। एंड मूंखे हो त कमकार करण लाइ मां जेल में तयारु हुयमि ऐं चयो माण्हुनि खे त हुननि चयो त न यू हैव बिन एन ऑफिसर, तव्हां असां कमु न कराईंदासीं। चयो हाणे ऑफिसर त न आहे, हाणे कैदी आहियां। ऐं कैदी जेके आहे हू मूंखे ॾिसंदा हुआ त ही जेके आहे हू थोरी लाडली आहे पुलिस जी, छो त एलपीसी न मतलब एटीट्यूड मुंहिंजो जेके एलपीसी स्टाफ सां इलाही सुठो रहियो आहे। हुन जेल में डोनेशन ॾियण लाइ ईंदी हुयमि, अधु कैदी त मूंखे सुञाणंदा हुआ, त शॉक में हली विया मूंखे मूंखे एलपीसी आयूं मूंखां पुछनि था आपको क्या चाहिए, हम अपने घर से खाना बना के लाए हैं, आप ये खाएं। वो बेचारी मेरे लिए अपने घर से खाना बना के लाती थी। इवन पीएस वुमेन पे जब मैं पुलिस कस्टडी में थी मुझे अलाउ नहीं था अस्थमा पंप भी। आई वॉज सिवियर एस्थमेटिक पेशेंट, लेकिन एलपीसी जो है वो रो रही होती थी और छुप के मुझे जो है वो पंप दे रही होती थी। जेल में या पुलिस कस्टडी में जॾहिं बंदी हुयमि मां हुन टाइम मूंखे लिकी पाणी मेडिसिन एस्थमा रोई एंड दे वर क्राइंग। हुनखे हुते हुननि खे संभालां पई त ठीकु आहे का ॻाल्हि कोन्हे। हुननि चयो न त तव्हां असांजा इंचार्ज रहिया आहियो, इलाही चकर असांजी OR कराई आहे, इलाही चकर असांखे सपोर्ट। हाणे ईअं बि हूंदो, ईअं थियो हूंदो त तव्हां ज़ाहिर आहे ॾिसो न माण्हू पंहिंजी जॉब जे दौरान इहो ज़रूरी कोन्हे त हर माण्हू खे तव्हां सेटिस्फाई करे ख़ुशि करे सघिया हुजे, कंहिंखे शिकायतूं बि हूंदियूं। थी सघे थो कुझु पुलिस वारनि खे तव्हांखे हिते कावड़ बाई हुजे त इन बहाने भला जॾहिं गिरफ़्तार कयो त हुन चयो त भला ॿियो कुझु न कुझु मिड़ई थोरो करे छॾियूं, कुझु अहिड़ो कुझु थियो? ईअं आहे, मुंहिंजा जेके 8 साल आहिनि न हू हमेशह एसएसपी ऑफिस हैदराबाद में रहिया आहिनि। हिकु ॾींहुं बि आउट ऑफ न कंहिंखे तव्हां कुझु कयो, कंहिंजे ख़िलाफ़ कंप्लेन आई हुजे तव्हां उनजे ख़िलाफ़ पोइ वरी जॾहिं तव्हां हाणे कैदी थी आया आहियो जवाबदार थिए त पोइ वरी हुननि चयो त हाणे भला थोरो डेली ईंदी हुयूं पुलिस जे ख़िलाफ़ कंप्लेन्स ऐं एविडेंस इनक्लोज करे बाक़ाइदा एसएसपी खे ब्रीफ कंदी हुयमि। एसएसपी पोइ एक्शन वठंदा हुआ, सस्पेंड कंदा हुआ, शोकास ॾींदा हुआ, चाइल्ड अब्यूज ताईं पुलिस हथ सिधा कया हूंदा न तव्हां। हाणे हिकु ॻाल्हि ॿुधो, तव्हांजी केतिरो विड़िया जेतिरो विड़ी सघिया ऐं मेल with dandas, videos are available physically। लास्ट हियरिंग जेके मुंहिंजी 6 ते हुई हुन ते मेल मुनीर अब्बासी, इनायत कुरैशी, मज़र सुमरो वर देयर टू अरेस्ट अ फीमेल। जज साहिबान खे इहा ई ॻाल्हि त बुरी लॻी त जॾहिं असां तव्हांखे वारंट ॾींदा आहियूं, अचो असांखे केस जो ॿुधायो त तव्हां त न ईंदा आहियो। हिकु छोकिरी खे अरेस्ट करण लाइ 80 70 माण्हू तव्हां कोर्टनि में हमेशह ईंदा आहियो विद प्रिजन वेन। त मूंखे हुन टाइम थोरा इमोशनल थी वियमि जजिस जा रिमार्क्स ॿुधे। त टाइम लॻंदो आहे बट
केरु तव्हां जे लाइ स्टैंड वठंदो आहे त सुठो अच्छा अच्छा ॿी हिकिड़ी शइ त जॾहिं तव्हां जे ख़िलाफ़ वरी तव्हांखे मुअतल करे CPO रिपोर्ट करायो वियो, वरी उन दौरान हिकिड़ी तव्हां जी शायदि वीडियो हुई आई थिंक या पोस्ट हुई जंहिंमें तव्हां चयो त मां कमेटी जे ॾाढो पेश थी आहियां CPO में, मूंखे उमेदु आहे ॾाढा सुठा ऑफिसर आहिनि, पर उनजे बावजूदि उतां जो जेको रिज़ल्ट आयो तव्हांखे डिसमिस कयो वियो, हा त छा थियो उन कमेटी में ऐं छा पुछियो वियो? तव्हां वटि ज़ाहिर के एविडेंस हूंदा त तव्हां उनखे ॾिना, या तव्हां वटि उते रुॻो सवाइ ज़बानी कुझु पंहिंजी स्टेटमेंट जेके एविडेंस न हुया जंहिंजी बुनियाद ते तव्हांखे डिसमिस कयो? प्रॉब्लम इहा हुई त आउं जेल हुयमि 8 या 9 ते मुंहिंजी बेल थी। हम्म, ऐं जीअं ॿाहिरि आयमि आउं केस करे छॾियो हाई कोर्ट में ठीकु 9 या 10 ते। अर्जेंसी में आउं हुन में पंहिंजी जेतिरी बि प्रेयर्स हुयूं हणी छॾियूं हुयूं। ऐं आउं नो कॉन्फिडेंस या हिकु पॉइंट रेज़ कयो दैट आई एम नॉट सैटिस्फाइड जेके बोर्ड ठहियो आहे। हम्म, सेम बिरादरी जा आहिनि, DIG मीरपुर ख़ासि बि छाछड़ आहिनि ऐं हिननि जा टर्म्स रहियल हिक ॿिए सां। आउं चयो जेके चेयरमैन आहे हू थोरो तब्दील थिए ऐं फेयर इन्वेस्टिगेशन थिए, हुन लाइ बि आउं चयो ऑनरेबल कोर्ट खे। डिसमिस थियण खां इलाही पहिरीं आउं चयो। हुन खां पोइ हिननि जो पुलिस जा जेके मुंहिंजी रिसोर्सिस हुआ हू मूंखे डे फर्स्ट ते चवनि पिया त ही तव्हांखे ATC में वरी रीअरेस्ट कंदा, तव्हां रीलोकेट थियो। आउं हिननि जे चवण ते रीलोकेट थी वियमि। हिननि वरी मूंखे अरेस्ट कयो, पाण रीलोकेट कराए अरेस्ट करे हिकु गेस्ट हाउस में 4 ॾींहं रखियो। हुन गेस्ट हाउस में जॾहिं मूंखे रखियो त पुठियां हिननि को हेयरिंग रखी मुंहिंजी। DIG मीरपुर को आया हुआ, DIG हैदराबाद जे ऑफिस में। हम्म, आउं हुते न पुॼी सघियमि। जॾहिं आउं गेस्ट हाउस खां ॿाहिरि आयमि, आउं हिकु डिटेल रिक्वेस्ट लिखी DIG मीरपुर ख़ासि खे त सर I couldn't be appear on my first hearing due to these issues. ATC वारा सभिनि आउं हुननि खे ॿुधाया। हुननि खे हुन टाइम लॻियो त इंक्वायरी खां बचण लाइ इहा ॻाल्हि पई कयां त आउं दहशतगर्द डिक्लेयर थी वेंदमि या ही मूंखे वरी रीअरेस्ट कंदा, मूंखे ख़दशा अथनि। हिननि छा कयो, हुन शइ खे मूंखे रिस्पॉन्स न ॾिनो। हिननि जे रीडर जो नंबर वरितो, हुन सां ॻाल्हायो, खुरम शहज़ाद सां, जंहिंजा एविडेंसिस मूं वटि पिया आहिनि। हम्म, खुरम शहज़ाद सां जॾहिं आउं ॻाल्हायो त खुरम शहज़ाद मूंखे चयो त 10 या 11 मुहर्रम खां पोइ मारिया तव्हां वरी अचिजो, सर वटि प्रेज़ेंट थिजो, जेके बि तव्हां वटि एविडेंसिस हुन सां गॾु। चयो ठीकु। मीनवाइल मूंखे नोटिस अची वियो त तव्हांजी हेयरिंग आहे IG साहब वटि, छो त इंक्वायरी रिपोर्ट पुटअप थी वई आहे। एंड आई वाज शॉक त मुंहिंजे वर्जन खां एक्स मतलब का पार्टी सेकंड रिपोर्ट डेट बि न रखी हुई, न बस न उन न फर्स्ट न ते सॼो करे वरी हिननि हा मोकिलियो। विदाउट एनी मुंहिंजे वेट हिननि ऐं हिननि खां सिर्फ़ु 4 ॾींहं जो वेट घुरियो हम्म, रिक्वेस्ट करे त मूंखे ख़दशा अथनि, मां वरी रीअरेस्ट थींदमि, ऐं चाहियां थी तव्हां पंहिंजी बेल कराए तव्हां वटि अचां। हम्म, मूंसां एतिरो ग़लति थियो आहे कि नॉट ट्रस्ट पुलिस। ऐं चाहियां थी मुंहिंजी उहा एप्लीकेशन में लिखियलु आहे त आउं बेल कराए तव्हां वटि अचणु चाहियां थी। जॾहिं आउं पंहिंजी CPO पुछियमि, जॾहिं लास्ट मुंहिंजी हेयरिंग हुई IG साहब वटि, त AIGP इस्टेब्लिशमेंट तनवीर ताहिर साहब वटि जॾहिं मुंहिंजी पेशी हुई त तनवीर ताहिर साहब पहिरीं क्वेश्चन जेके तव्हां मूंखां पुछियो त मारिया वाई यू डिडंट अपीयर देयर, एक्स हम्म, पार्टी रिपोर्ट आई आहे। त आउं तनवीर साहब खे पूरी शयूं ॾेखारियूं, खुरम शहज़ाद जी चैट बि, हुननि जे PSO खे, मोहम्मद अली जेके उहे CPO जा, हर शइ मुंहिंजी एप्लीकेशन जेके आउं TCS कई हू बि वकील जे थ्रू मोकिली हुई, हू बि। ऐं चयो सर मूंखे त ख़बर ई न हुई। त मतिलबु मूंखे हिते हिननि फॉल्स होप में रखियो त 10 मुहर्रम या 11 मुहर्रम ते तव्हां अचो, ऐं हुन खां पहिरीं हिते पुटअप थी वई आहे मेजर पेनल्टी जेकी आहे उहो मुंहिंजे लाइ डिसाइड कई, रिकमेंड कई आहे। त सर चयो ठीकु आहे, तव्हां ते ही इल्ज़ाम आहिनि, ऐं हर शइ हुननि खे विद एविडेंसिस ॾेखारी। सर खे आउं पोइ इहा ॻाल्हि कई त IG साहब खे बि सर आउं 3 मई ते मैसेज कयो, 1 मंथ पहिरीं, त SSP हैदराबाद इज़ हैरेसिंग मी। जॾहिं हुननि खे तमगा तव्हां शुजात हिन मामले खां 1 महीनो पहिरियां IGP सिंध खे ओडो साहब खे मैसेजिस कया हुआ मैसेज कया WhatsApp ते। त SSP हैदराबाद तव्हांखे हिरास करे वियो। बिल्कुलु। देन IG साहब जो कोई रिस्पॉन्स? सर जो पहिरीं त आउं सर खे कॉन्ग्रेचुलेट कयो तमगा शुजात लाइ। थिंक 3 मई ते मिलियो हुआ। मेमोरी मुंहिंजी जेकी आहे सफ़ा ख़राब थी वई आहे जंहिं खां पोइ यादि कोन्हे, बट जंहिं ॾींहुं सर खे आई थिंक मई में ई मिलियो हो तमगा शुजात, आउं कॉन्ग्रेचुलेट कयो, सर रिप्लाई कयो थैंक यू। हुन महिल आउं सर खे ॿुधाए छॾियो। सर जो मूंखे कोई रिस्पॉन्स न आहे, को रिस्पॉन्स न आहे। बट सर शायदि हिननि खे कम्युनिकेट करे छॾियो हूंदो।
त नेक्स्ट डे पोइ हिननि मूंसां वरी बदतमीज़ी कई। त आउं हुन टाइम तनवीर ताहिर सर खे ॿुधायो त थर्ड ते आउं सर खे मैसेजिस कया हुआ, मे बी शायदि सर न ॾिठा हूंदा, बिज़ी हूंदा आहिनि, IG सिंध आहिनि, कॾहिं ॾिसनि कॾहिं न ॾिसनि। बट IG सिंध इलाही डीसेंट पर्सनैलिटी आहे, हमेशह हुननि कोशिशि कई आहे त वेही टेबल टॉक थिए ऐं इंसाफ़ थिए। ऐं मूंखे अॼु बि IG सिंध मां या CPO मां का शिकायत कोन्हे, छो त मूंखे ख़बर आहे ही मूंसां जेके थिए थो उहो किथां थो थिए ऐं कहिड़े ॾिसो चैनल मां थिए ॻाल्हि थो। सॼी सफ़ा सवली आहे। ॾिसो तव्हां एजुकेटेड आहियो, तव्हां क्लैरिकल जॉब कई आहे, तव्हांखे सॼी ख़बर आहे, तव्हां माण्हुनि जा इश्यूज़ ॿुधाया आहिनि, उनखे सॼो डॉक्यूमेंट शेप में खणी तव्हां उनखे परसूब कंदा रहिया आहियो। सिर्फ़ु सिंपल सुवालु आहे मुंहिंजो इहो, त जॾहिं तव्हांखे SSP मुसलसल हिरास करे रहियो हुयो, त तव्हां पंहिंजे डिपार्टमेंट खे का रिटन में कंप्लेन ॾिनी, जेको थ्रू प्रॉपर चैनल हूंदो आहे, का हिरासमेंट का कमेटी हूंदी तव्हांजे अंदरि, उनखे तव्हां जेके माण्हू करो तव्हां मैसेज कया आहिनि प्रॉपरली, तव्हां का कंप्लेन उन सां सपोर्ट में इहे समूरा मैसेजिस अटैच करे तव्हां उते ॾिना न, पहिरियां? छो ॾियणु त खपनि न न तव्हांखे। तव्हां जॾहिं माना तव्हां सॼी औरतुनि खे अवेयर कयो था, तव्हांखे अ, पाण खे या हूंदी न ख़बर, असल में इहो करणु मसइलो खपे इहो हा। आहे, तव्हां डिपार्टमेंट में रही चुके आहियां, हर शख़्स जी नफ़सियात खां वाक़िफ़ आहियां। हम्म, मूंखे ख़बर हुई त रिटन में ॾींदमि त हू मीडिया ते वायरल थी वेंदी, असांजा उहा त पंहिंजे थी वई आहे, डिपार्टमेंट हाणे जा। उहा वायरल थी वियो आहे, कहिड़ी शइ रहियल आहे। हुन टाइम त मूंखे रखिणो हो न, हम्म, आउं चाहियां पई त सिधी तरीक़े सां प्यार मोहब्बत में केरु सम्झाए SSP हैदराबाद खे ऐं मसइलो हल थी वञे, ऐं थी बि वियो न हो। ओम्बड्समैन वटि तव्हां वञो आहे वर्क प्लेस हिरासमेंट ते, उहो तव्हां उनखे हाणे थोरो वई आहियां। न उन वक़्तु वञणु खपे हा, त शायदि या उन्हनि नौबत ई न अचे। वटि हुन वक़्तु आउं पोस्ट ते हुयमि, हुन वक़्तु आउं डिपार्टमेंट जो हिसो हुयमि, असांजा कुझु न रूल्स हूंदा आहिनि। न उन वक़्तु बि ॾेई उन सघिजे थी। हुन कुझु रूल्स हूंदा आहिनि। आउं पहिरीं छा कयो, जेके आउं हुन टाइम इम्पोर्टेंट सम्झियो, त आउं पंहिंजे सीनियर्स खे इत्तला ॾेई छॾी न हाणे छो हैरेसमेंट जी। ठीकु आहे, ऐं तव्हां आउं वटि चयो जेको त काइंडली हिननि सां ॻाल्हायो, छो त जेकॾहिं आउं रिटन कंप्लेन कंदमि या आउं पोइ प्लेटफॉर्म्स ते वेंदमि त तव्हां ऑब्जेक्शन हणंदव त तव्हां असांजे डिपार्टमेंट जा पार्ट हो, तव्हांखे पहिरीं असांखे पर उहा ॿुधाइणो। तव्हांखे करणु खपंदी हुई, हा, जेकॾहिं कयो आहे त अॼु इहा जी नौबत न अचे हा। जी चलो हाणे इहो आहे त जेको कमेटी खे तव्हां त सेटिस्फाई न करे सघो न, जो उन्हनि रिकमेंडेशन बरक़रार रखी ऐं तव्हांखे हुननि डिसमिसल करे छॾियो। थियो हुयो त प्रेशर हो त मूंखे IG साहब पाण डिसमिस कनि, त मूं वटि राइट टू अपील जेके आहे न। हिकु SSP IG खे प्रेशराइज़ करे सघे थो। तव्हां नथा सम्झो हिन मुंहिंजे मैटर ते केतिरो लाइक जॾहिं आउं IG ऑफिस पुॼियमि त जेके एस्टेब्लिशमेंट जा DIG आहिनि हम्म, ऐं एस्टेब्लिशमेंट जा माण्हू आहिनि ऐं जेके OS एस्टेब्लिशमेंट आहे, हुननि जा रिमार्क्स हुआ दैट वी डोंट वांट टू डिसमिस यू बट वी आर अंडर प्रेशर बाय होम डिपार्टमेंट। हाणे तव्हां सम्झी सघो था, ठीकु आहे। हुननि मूंखे सिधो नालो ॿुधायो त थर्सडे ते असांखे प्रेशर आयो आहे त जावेद साहब साइन कनि, तव्हांखे राइट टू अपील हली वञे। तव्हांखे उनखे बि त करणु खपे हा न, मैसेज उनखे बि ॿुधाइणु खपे हा त तव्हां सां हीअ कुझु थी रहियो आहे पंहिंजे डिपार्टमेंट न होम डिपार्टमेंट खे न तव्हांखे। हू जेके ही हैज़ ऑलवेज बिन सपोर्टिव टू हिम, दैट्स आउं ज़रूरी न सम्झाऊं, पंहिंजे डिपार्टमेंट खे ॿुधाइणु ज़रूरी सम्झियो। ऐं हुन टाइम मूंखे ही थोरो हिकु मिली वियो त हुते हो त मूंखे जावेद साहब जेके आहिनि हू डिसमिस न कंदा, मूंखे SSP एस्टेब्लिशमेंट में जेके आहिनि हा, ताहिर साहब हा, हू कंदा, त जीअं आउं राइट टू अपील मुंहिंजो रहिजी वञे ऐं रीइंस्टेट थी हाणे वञा। तव्हां अपील कई आहे हा रजिस्ट्रेशन जी? री अपील हम करे छॾी आहे ऐं मूंखे श्योरिटी बि आहे त रीइंस्टेट थी वञे। अच्छा, हिकिड़ी शइ त हाणे तव्हांजो जेको केस आहे उहो 27 ते लॻल आहे ऐं उन में तव्हांजी बेल बि पकी थींदी या न थींदी ख़बर पवंदी, ठीकु आहे, ऐं शयूं किथे थियनि थियूं, छा पुलिस जमा छा थी कराए। पर हाणे छा तव्हांजे विच में कहिड़े क़िस्म जे विच में के धुरियूं आहिनि डिपार्टमेंट साइड जूं, या ॿियो आहे त इहो कंप्रोमाइज़ थियणु खपे, वेहणु खपे, टेबल टॉक थियणु खपे, इन हवाले सां के कॉन्टेक्ट्स हा के विच में तव्हांजे डिपार्टमेंट जा माण्हू हा ऑफिसर्स हा चाहींदा हा हुजनि हा त भई बदनामी हा पई थिए, हा तव्हांजो छा रिस्पॉन्स आहे? नो तव्हां इन ते नो न वेहंदो हुन सां टेबल टॉक? न आउं रिफ्यूज़ कयो आहे, जंहिंजा एविडेंस मुंहिंजे फ़ोन में पिया आहिनि। आउं 27 ते हर शइ ऑनरेबल कॉन्स्टिट्यूशन डबल बेंच खे USB में विझी ॾींदमि, वीडियोज़ ऑडियोज़ ही जेके चवनि पिया SSP हैदराबाद त वेही टेबल टॉक कनि, ईअं कनि, आई हैव एविडेंसिस ऑफ एवरीथिंग। बट प्रॉब्लम इज़ दैट त तव्हां कंहिं माई खे हितां झलंदव त हू माई तव्हांखे पोइ हितां झलंदी जेकॾहिं हू स्ट्रॉन्ग आहे त। मुंहिंजे पोयां केरु कोन्हे जेके हिकु
माइंड सेट माण्हू ठाहे वेठा आहिनि न त हिन खे केरु हलाए थो, केरु त आहे जेके हिन खे सपोर्ट करे थो, अदरवाइज़ ही एतिरी दिलेर कीअं थी सघे, ही थो थी सघे, हू थो थी सघे, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। मूंखे ईअं लॻंदो आहे, छो तव्हां साइकोलॉजी पढ़ी आहे, मेन मुंहिंजो साइकोलॉजी आहे त सब्जेक्ट। पोइ तव्हांखे त हिन ड्रामा में त जी मोह ॾियणु खपे। हा, तॾहिं त मूं ॾियां पई। मूंखे हमेशह ख़बर आहे त डिफीट इज़ ऑलवेज साइकोलॉजिकल। तव्हां माइंड में ठाहे वेठा आहियो न त तव्हां हारजी विया त आहियो, त हाराइजी यू वेंदो। आर ऑलरेडी यू हैव ऑलरेडी लॉस्ट बिफोर गोइंग टू बैटल फील्ड। ऐं जेकॾहिं तव्हांखे लॻंदो आहे त ईज़ी आहे, ईज़ी गोइंग आहे, तव्हां खटंदव अॼुकल्ह त ई थींदो, एटीट्यूड पंहिंजो सेम रखियो। साम्हूं वारा जेतिरा बि आहिनि न 80 खां 70 माण्हू जंहिं मूंखे अरेस्ट कयो, हथकड़ी हणी, किथे आहिनि? सभु गायब थी विया, सभु भॼी विया। मूंखे मुंहिंजी हीअ जीत लॻंदी आहे, जेके मूंखे अरेस्ट करण लाइ दादू खां जंहिंखे ट्रांसफर करे घुरायो वियो, हू पाण ट्रांसफर कराए हली वई 6 खां पोइ। जॾहिं जज साहब हुन खां पुछियो त तव्हां हिते छो आया आहियो बीबी, त तव्हांजो जेकॾहिं छा तव्हांखे रीइंस्टेट करण खां पोइ रीइंस्टेशन थी वञे, हा उन खां पोइ जेकॾहिं मथी लेवल ते तव्हांखे चयो वञे त भई हाणे विहणु खपे, त बि तव्हां न न विहंदो? मतिलबु हाणे तव्हां माना पंहिंजे डिपार्टमेंट तव्हां भई इहो आसिरो पले चुका आहियो, त हाणे छो त हुनखे तव्हां सभिनी खे शिकायतूं कयूं मुंहिंजो उन्हनि इहो ते। ई मुंहिंजो मोटिव इहो ई आहे। जॾहिं हुननि मूंखे चयो त आउं तव्हांखे पहिरीं वक़्त खां पहिरीं कंप्लेन करे छॾी हुई, ऐं मुंहिंजी हिस क़दुरु कुझु ॻाल्हियूं आउं ॿुधाए सघां थी, कुझु ॻाल्हियूं आउं नथी ॿुधाए सघां। आउं चयो त आउं मेंटली तयारु आहियां हर शइ फेस करण लाइ, भले साम्हूं केर बि हुजे। आई विल फाइट, इवन इफ आई हैव टू गो टू सुप्रीम कोर्ट, आई विल सही आहे, फाइट। ठीकु आहे, बसि हाणे त अदालत में मामिलो आहे, अदालत तय कंदी जेको तव्हांजा पंहिंजा तव्हांजी हा, हिते अदालत में आहे एप्लीकेशन, पुलिस जो केस आहे, आउं सॼी इलाही जॻह केसिस कया आहिनि, फेडरल में कयो आहे, ईवान सदर कयो आहे, फेडरल में डेट आई हुई, उते मुंहिंजो थोरो पैटर्न एप्लीकेशन जो मुताबिक़ न हो, जज साहब वटि आउं वियमि, हुननि खे जॾहिं आउं ॿुधायो, जज साहब हैरान थी विया। जॾहिं आउं केक जी पिक्चर्स ॾेखारियूं, टाइम लाइन ॾेखारी, रोज़िस जी ॾेखारी, मैसेजिस ॾेखारिया, ऐं हरासमेंट त हरासमेंट। हुन खां पोइ जीअं हिननि मूंखे डिटेन कयो, मूं सां हे सभु कयो, जेके अम्यूज़मेंट में हुआ जज साहब, हू पाण हैरान थी विया। हुते चयो त दिस इज़ द एंड लिमिट ऑफ एवरीथिंग मारिया। अच्छा ईअं पोइ मां ॿुधाए चयो त सर मूंखे तव्हां ते ट्रस्ट न आहे, ऐं जज साहब खे चयो सर तव्हां प्रोविंशियल में आहियो, मूंखे ट्रस्ट कोन्हे, हिन करे आउं फेडरल में केस कयो आहे, वरी फेडरल में ई ॾिसंदमि सही आहे हिन न, खे। तव्हां ॾिसो न, तव्हां पाण साइकोलॉजी पढ़ी आहे, जी हिकिड़ी शइ हूंदी आहे, हिकिड़ो जेको कुर्सी जो नशो आहे, उहो ॾाढो ख़तरनाक हूंदो आहे। तव्हांखे कुर्सी, पावर, माण्हू, सलाम, मैडम, हे हो हेॾो, वरी जो अचानक तव्हांखे उहिदे तां हटाए वञे, पोइ तॾहिं त माण्हू कुझु थींदो न, चिड़ वठंदी त भई हाणे मूंखे कीअं बि करे इहा सीट मिले, त उहा तव्हांजी उहा हिस जाॻी पई अथनि भई ही जॾहिं माण्हू लही थो वञे न, त पोइ पावर सभु ख़तमु थी था वञनि। असल में मूंखे कंहिं SSP हिकु जगह चयो, हाणे त हू DIG थी विया आहिनि, उन्हनि मूंखे चयो जॾहिं आउं फर्स्ट टाइम सस्पेंड थियमि, लॉ बि मुंहिंजे ख़िलाफ़ कमु कंदी आहे, छो त आउं ऑनेस्ट ऑफिसर आहियां, करप्ट न आहियां। त हुननि मूंखे चयो, केरु ऑनेस्ट ऑफिसर? पंहिंजी ॻाल्हि पई कयां, मतलब क्लर्क वरी ऑफिसर में अची वेंदो आहे छा? छो न पुलिस ऑफिसर मुंहिंजे ऑर्डर में लिखियल आहे। मतलब मुंहिंजे रिटन मुंहिंजो रैंक खे ऑफिसर चइबो न, न हाणे न क्लर्क खे न न मुंहिंजे ऑर्डर्स में लिखियल आहे, पुलिस ऑफिसर आहियां, ठीकु आहे। अहिड़ी ॻाल्हियूं पोइ मतिलबु छा थो लाइक चए? वीडियो में। हुननि चयो त पुलिस ऑफिसर जेके आहिनि न, तव्हां जी जेकी वर्किंग रही आहे कमीशन सां, ऑर्गेनाइज़ेशन सां, यूनिसेफ इदारे, यूनिसेफ जहिड़े इदारे सां, ही हाणे मुंहिंजी तव्हां थोरी ॻाल्हि ॿुधो, हा यूनिसेफ जॾहिं बि विज़िट ते ईंदी आहे, हर DSP छुट्टी ते हली वेंदो, छो? SHO छुट्टी ते हली वेंदी, अंग्रेज़ी में ॻाल्हाए के केरु ॻाल्हाए? अंग्रेज़नि खे डील केरु करे केरु सॼो करे? ॾींहुं, हा चाइल्ड अब्यूज़ ते ब्रीफिंग केरु ॾे, नंबर्स केरु ॾे, रिपोर्टिंग केरु ॾे, GBV ते केरु ॾे। हुन टाइम पोइ मारिया 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 मारिया, पोइ मारिया जे सिवा लास्ट असांजो विज़िट हो अदील सर वॉज देयर, यूनिसेफ वारी टीम आई, अदील सर चयो ओके ठीकु आहे, SHO विमेन खे घुरायो, GBV इंचार्ज खे घुरायो, मूंखे घुरायो, छो तव्हां इंचार्ज CG आहियां। अंग्रेज़नि खे असां रिसीव कयो, देवर आर एम्बेसडर्स फ्रॉम यूनिसेफ, एल्सा मारिया एंड ब्रिटिशिया। जॾहिं असां उन्हनि खे रिसीव कयो, उन्हनि खे मुंहिंजे रूम में, मां पंहिंजी ब्रीफिंग आउं पुछियो माण्हुनि खां त SHO विमेन किथे आहे, चयो त लीव, जो फला DSP तो लीव, जो हू इंचार्ज लीव, त ओके, देन आउं पूरो उन्हनि खे विज़िट करायो, वन स्टॉप प्रोटेक्शन यूनिट एंड एवरीथिंग,
पोइ असां आया दिल सर वटि, पोइ दिल सर हुननि खे इलाही सुठे तरीक़े सां डील कयो, असांजी पॉलिसीज़ ॿुधायूं दैट्स हाउ वी वर्किंग एंड वी हैव क्रिएटेड एन एनवायरनमेंट फॉर द बेटरमेंट एंड वेलफेयर ऑफ चिल्ड्रन एंड फॉर अब्यूज़ ऑफ चिल्ड्रन। हुननि खां पोइ अंग्रेज़ इलाही सेटिस्फाई थी विया एंड पॉज़िटिव रिपोर्ट ठाही हैदराबाद पुलिस जी। बट असांखे त हो न त एंड टाइम ते ही सभु लीव था हली विया, सर वॉज एंग्री त ही किथे आहिनि, ही किथे आहिनि, ही किथे आहिनि। आउं चयो सर आउं मैनेज करे वरितो आहे। ऐं अहिड़ी सिचुएशन डेली मूं सां थींदी हुई, डेली। त मतिलबु ही कमु आहे मारिया ॾिसी वठंदी, सही आहे, तॾहिं तव्हांखे प्रॉब्लम न हुई। हाणे तव्हां बिलीव कंदा हूंदा, हाणे असांजो हिकु पेज आहे वुमेन एंड चाइल्ड फैसिलिटेशन सेल, एतिरी डिसमैनेजमेंट थी वई आहे, मिसमैनेजमेंट सॉरी, त मूंखे माण्हू मैसेज करे चवनि था त असांखे तव्हांजी ज़रूरत आहे, असां तंग थी विया आहियूं, असांखे हैंडल नथियूं थियनि शयूं। तव्हां चयो त मेंटली आई वॉज प्रिपेयर्ड न। हिकु माण्हू 5 साल हिकु शइ ते कमु कंदो आहे त हुनखे घणो ख़बर हूंदी ऐं ऑर्गेनाइज़ेशन्स हुननि सां टाइटली पैक्ड हुजनि, या हुनखे ख़बर हूंदी जंहिंखे ॻाल्हाइण ई नथो अचे, लिखण ई नथो अचे, ड्राफ्टिंग ई। मुंहिंजी जेकी एक्सपर्टीज़ आहे बीइंग क्लर्क, मुंहिंजी जेकी एक्सपर्टीज़ आहे उहो ड्राफ्टिंग आहे। चलो हाणे बहरहाल हाणे हे त तव्हां मैटर जेको आहे ज़ाहिर आहे कोर्ट डिसाइड कंदी, पर हे वरी अचानक हे तव्हांजो हिकिड़ो वरी ओचितो ई ॿियो रूप अची वियो त तव्हां मॉडलिंग करण था वञो पिया, हे टैटू वग़ैरह ठही विया आहिनि जाम सारा, इहो छा माना हिकु वरी का बैंडिट क्वीन ठहिण जो इरादो आहे छा? न टैटू जाम सारा तव्हांखे किथे नज़र आयो? ॿिन्ही हथनि ते ॿाहनि ते ॿियो इहे जेके वीडियो तव्हांजो टिकटॉक स्क्रीन कोन साम्हूं त मां ॾिसां पियो ॿिन्ही ॿाहनि में। न असल में छा आहे त 10 साल पहिरीं आउं फर्स्ट टैटू ठारायो। अच्छा, माना इन जो शौक़ु आहे? हा, 10 साल पहिरीं ठारायो, पोइ शादी थी, पोइ हस्बैंड जो नालो ठारायो। हाणे उहो कवर अप उनजी जगह ते गुल ठाराए छॾियो, कवर अप करे छॾियो। इट्स समथिंग दैट आई हैव बीन डूइंग इट। मतलब बाज़ाब्ता मॉडलिंग या कोई शोबिस जॉइन करण जो इरादो आहे छा? खोड़ छोकिरियूं परेशान थी वियूं त लॻे थो त वरी कॉम्पिटिशन वधंदो अलाए छा हिते बि कॉम्पिटिशन आहे त माण्हू किथे वञे? हिते त घणो आहे। असल में प्रॉब्लम इहा आहे त कुझु जॾहिं जेल वियमि न, सीरियसली मुंहिंजा 2K फॉलोवर्स हुआ, 2000 कुझु माण्हू मूंखे फॉलो कंदा हुआ, हू बि वर्किंग जी वजह सां, त छा थो हले पुलिस में। जॾहिं आउं जेल खां ॿाहिरि आयमि 30K फॉलोवर्स वर फॉलोइंग मी एंड माई फेसबुक, माई इंस्टा, माई टिकटॉक, मुंहिंजा जेके बि इवन लिंक्ड ते, ऐं इवन मुंहिंजो फ्रीलांसिंग करियर आहे, मुंहिंजो सिर्फ़ु पुलिस ते आउं डिपेंडेंट आहियां ऐं फ्रीलांसिंग में कंदी आहियां। हुते जिते किथे माण्हुनि खे मुंहिंजी आइडियाज़ मिलनि पियूं, हुते मैसेजिस एतिरी रिस्पेक्ट, एतिरी पॉज़िटिविटी, एतिरो प्यार। हाणे केरु पंहिंजे ब्रांड लाइ मूंखे रिक्वेस्ट करे तो, नोइंग द फैक्ट दैट आई एम चार्ज इन ATC, तव्हां ATC में दहशतगर्द एडवर्टाइज करे रहियो हो जो कंहिं ब्रांड जी, मां चवंदो इहो त यूनिक क़िस्म जो हूंदो, ऐं उहा जेको ब्रांड हूंदो उहो सॼी दुनिया में ॾिठो वेंदो, जंहिंजी को टेररिस्ट जेको आहे उहो एडवर्टाइज कंदो, उहे वीचारा ब्रांड मूंखे अप्रोच कंदा आहिनि, तव्हां उन्हनि खे कीअं मना कया? तव्हां ॿुधायो शूट कया थो न? हा, कया आहिनि, कुझु कया आहिनि, कुझु रस्ते में आहिनि, कुझु सां ईद खां माना बाज़ाब्ता तव्हां पोइ फील्ड जॉइन करे छॾी न, हिते पैसा सुठा मिला, पुलिस खां सुठा था मिलनि। पोइ लॻे इहो थो बसि पोइ पर जॉइन कंदो तव्हां मुंहिंजे ख्याल न, पुलिस में बि इहा त ज़ाहिर आहे मुंहिंजी पर्सनल लाइफ हूंदी त मूंखे डिपार्टमेंट त मना न कंदो। डिपार्टमेंट वीचारो जेके पुलिस वारियूं आहिनि वीडियो ठाहिनि थियूं त उन्हनि खे सस्पेंड कयो वेंदो आहे, टिकटॉक ठाहिनि थियूं त न इहा ॻाल्हि ग़लति आहे, पर्सनल लाइफ ते डिपार्टमेंट न चवंदो आहे। ही जेके यूनिफॉर्म में तव्हां टिकटॉक विकटॉक ठाहींदा आहियो हिन ते त मूंखे बि ख़बर आहे, असांखे बि त रिस्ट्रिक्शन आहे। फॉर एग्जांपल आई एम कोलैबोरेटिंग विद सम ब्रांड्स, त डिपार्टमेंट खे मसलो न थींदो। कुझु शयुनि खां मसलो थी थो सघे, हू आउं न कंदमि। कुझु शयुनि खां जेकॾहिं हू कोलैप्स त अलाउड आहिनि, माण्हू कंदा आहिनि असांजे डिपार्टमेंट में। मतलब सिर्फ जस्ट इहो कोलैप्स ऐं कोलैप्स या एक्टिंग जो इरादो आहे, को फिल्म का ऑफर थे, बस हेस ताईं। ठीक आहे, हमारे सारे बड़ी मेहरबानी। थैंक यू सो मच, थैंक यू।